हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि दरिया में मुसल्लो विछाए करे उते इबादत पियो करे। दरिया ये वॾी करामत हुई। न मुसल्लो पियो ॿुॾे न हसन बसरी पियो ॿुॾे। माई राबिया बसरी जो आई ॾिठई त हसन बसरी दरिया में मुसल्लो विछाए करे नमाज पियो थो पढ़े, न मुसल्लो थो ॿुॾे न हसन बसरी थो ॿुॾे। ये वॾी करामत हुई। पर बीबी राबिया बसरी हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह के नसीहत कई ज़ुबान सां न। माई राबिया बसरी छा कयो जो मुसल्लो हवा में बीहारे सब जो ज़ुबान ये हवा में हिते ही मुसल्लो उते नफ़िल में शुरू थी वई। हसन बसरी समझी वियो त ये मूंखे सबक़ आहे। मुसल्लो ॿाहिरि कढी आयो दरिया जे कप ते। उन वक़्त में राबिया बसरी हसन बसरी के जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। छा पई चएसि? बर आब रवी खसे बाशी बर हवा परी मग से बाशी। राबिया बसरी हज़रत हसन बसरी के थी समझाए, ओ हसन बसरी तू ईअं तो समझी त मां दरिया में मुसल्लो विछाए करे नफ़िल थो पढ़ां, न मुसल्लो थो ॿुॾे न मां थो ॿुॾां। ही वॾो मुंहिंजो कमाल आहे। राबिया चयो हसन बसरी दरिया में तरो कमाल आहे पर इंसानियत जो कमाल न आहे। दरिया में त मच्छी भी तरंदी आहे, दरिया में त मख भी तरंदी आहे, दरिया में त मच्छर भी तरंदो आहे, दरिया में को किनो ढूंढ को मुर्दार जानवर वेंदो हो भी तरंदो आहे। जेकर तू दरिया में तरे त कहिड़ो तुंहिंजो कमाल आहे। बर हवा परी मग से बाशी। पाण की थी चए ओ राबिया तू ये थी समझी त मां मुसल्लो हवा में बीहारे करे उॾामां थी, वॾो मुंहिंजो कमाल आहे। राबिया हवा में उॾामण कमाल आहे पर इंसानियत जो कमाल न आहे। हवा में त मच्छर भी उॾामंदो आहे, हवा में त मख भी उॾामंदी आहे। इंसान ज़मीन खां 50,000 फुट मथे हवाई जहाज में उॾामे थो। इंसान ईअं थो सम्झे त ही मुंहिंजो कमाल आहे। माई राबिया बसरी फरमायो हवा में उॾामण कमाल आहे पर इंसानियत जो कमाल न आहे। दिल बि दस्तार के कसे बाशी। इंसानियत जो कमाल हिन में आहे जो वेठो त घर में आहे, वेठो त ज़मीन में आहे पर उन जे दिल जी तार ऐं तालुक आसमान वारी ज़ात रब सां ॻंढियल आहे। इन में इंसानियत जो कमाल आहे। कमाल है इन्हनि हाफ़िज़नि जो। 30 सिपारा मुसल्ले ते बीह करे पढ़िया। कमाल आहे हिननि जो कोन? नंढड़ा पूरा 30 सिपारा हिननि जे सीने में मां। इन जे करे अल्लाह से फरमायो कल्ला इन्नहा तज़किरा। अल्लाह से फरमायो तालीमी किताब कुरान था। जेकर चाहियो था असांजा बच्चा तालीम याफ़्ता थियनि त पंहिंजे बच्चनि खे मदरसनि में पढ़ायो। स्कूल ऐं कॉलेजनि में असांजा बच्चा डॉक्टर थींदा, प्रोफेसर थींदा, इंजीनियर थींदा, जज थींदा, जनरल ऐं कर्नल थींदा। पर क़ुरान तो फमकल्ला इन्नहा तज़किरा। तालीम याफ़्ता ओ आहे जंहिं वटि क़ुरान वारी तालीम है। ही तालीमी किताब क़ुरान था। हज़रत उमर फारूक तौरेत जी तिलावत थो करे। छा जी? तौरेत अल्लाह जो किताब हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो आहे। उन तौरेत जी तिलावत थो करे। नबी से जो तौरेत जी तिलावत ॿुधी हज़रत उमर जे ज़ुबान मां फ़ग़ज़िब वजहु रसूलिल्लाह। नबी से जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो। हज़रत उमर के सकुलत का उम्मुक या उमर। उमर तुझी अम्मा तुझे मथा रोए जो तू मुझे महबूब के नाराज़ कयो आ। हज़रत उमर जे अखियुनि में पानी अची वियो।
चई अऊज़ु बिल्लाहि मिन ग़ज़ब रसूलिल्लाह, मां अल्लाह जी पनाह थो वठां अल्लाह जे रसूल जे नाराज़ पे खां। मुझे नबी फरमा उमर तोखे छा थी हुआ जो तू कुरान मजीद जे हूंदे तुरत जी तिलावत थो करी। हालांकि जेकर मूसा पैगंबर भी इन वक्त मौजूद हो जया वो भी तोरेत के छड़े करे कुरान मजीद जी तिलावत करे वो भी मां मोहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी करे। तोखे छा थी हुआ जो कुरान जे हूंदे तू तोरेत जी तिलावत। मां तव्हां खां पुछां थो कुरान मजीद जे हूंदे तोरेत में महारत हासिल करण जी इजाज़त कान्हे का त पोइ ॿी तालीम में महारत हासिल करण जी कहाँ तव्हांखे इजाज़त। अरबी ॻाल्हायो, नथी अचे त ठीकु आहे, बाक़ी अंग्रेज़ी तालीम में तव्हां महारत हासिल कई इहो क़ुरान सां शिरक आहे। अंग्रेज़ी इंग्लिश ॻाल्हायो था अरबी नथा ॻाल्हायो त इहो क़ुरान जी तालीम सां छा आहे शिरक आहे। शिरक न कयो। सभ खां वधीक महारत मुसलमान खे हासिल करणी आहे त क़ुरान जी तालीम हासिल। कड़ा आहिनि जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाई। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ॿार जी हीअ जेका दिलि हूंदी आहे नी इहा पाक हूंदी आहे, इहा साफ़ हूंदी आहे। सीनो या दिलि इहा पाक ऐं साफ़ हूंदी आहे। तंहिंजे करे पहिरें नंबर ते इन पाक बर्तन में पाक तालीम ॾियो। पहिरें नंबर ते पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, छो त सीनो पाक अथनि दिलि पाक अथनि। इन में तालीम बि छा हुजे पाक हुजे। पोइ भली डॉक्टर थियनि, पोइ भली प्रोफेसर था वेहो उहिदा नौजवान ओ भाऊ वेह बसि दुआ था करो। मुंहिंजे तकिरे में केरु उथियो त बसि माना तव्हांजी दिलि भरिजी वई। साईं सॾे थो पोइ मूंखां इजाज़त त वठि न। हा इजाज़त वठंदा कयो, ये बिना इजाज़त जे न उथो। तबलीग जमायत में शायदि तव्हां वक़्तु न लॻायो। तबलीग जमायत में को अमीर साहब बयानु कंदो आहे नी पोइ जेको उथंदो आहे उहो इजाज़त वठंदो आहे। साईं हिकु करे अचां पाणी पी अचां तक़ाज़ा करे अचां। उस्ताद जो प्राइमरी पढ़ाईंदो आहे अल्फ़म बे बला बे बकरी बे बोलो त इहे नंढड़ा शागिर्द पाणी पीअण ईंदा आहिनि त इजाज़त वठंदा आहिनि की न। मां बि तव्हांजो उस्ताद आहे नी बाबा, कलाक खनि तव्हांखे पढ़ायां थो नी। उस्तादनि जा नाफ़रमान त न थियो, असां बि तव्हांजा मुर्शिद आहियूं। मुर्शिद छा के चइबो आहे जेको चङी ॻाल्हि जी हिदायत करे। जेको उस्तादनि ऐं मुर्शिदनि जो नाफ़रमान थींदो हुनखे फैज़ मिलंदो छा। असां बि तव्हांजा उस्ताद आहियूं। उहो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह सबक़ पियो पढ़ाए, वाणे जो पुटु पियो आॾो गुज़रे त उथी पियो बीहे, वरी वञे जो वरी जो अचे त वरी उथी बीहे। शागिर्दनि चयो साईं ख़ैर त आहे तव्हां बार बार उथो था। इमाम साहब फरमायो मुंहिंजे उस्ताद जो पुटु पियो आॾो अचे तंहिंजे करे अदब में मां उथी पियो बीहे। साईं वाणे जो पुटु तव्हांजो इन जो पीउ तव्हांजो उस्ताद कीअं थियो वाणियो। चई न मूंखे ॿुधायो त कुतो बालिग़ तॾहिं थींदो आहे जॾहिं टंग मथे खणी करे पेशाब करे त पोइ कुतो बालिग़ थींदो आहे। इहो मूंखे हुन पढ़ायो आहे, सम्झाईं सेखारियईं। तंहिंजे करे इन जो पीउ वाणियो आहे पर मुंहिंजो उस्ताद आहे त हिन जो पुटु आॾो पियो गुज़रे त उथी पियो बीहे। पोइ तव्हां केरु थींदा हो मोतबर जो बिना इजाज़त जे उथो। बाबा इहे न कंदा, जेको उथे त इजाज़त वठे। मूंखे ख़बर त पए नी त तव्हांखे कमु आहे, को मजबूरी आहे, को उज़ुर आहे। बिना इजाज़त जे उथंदव मां सम्झंदुसि शायदि तव्हांखे दीन जी ॻाल्हि न थी वई। ज़ुनुल मोमिनीन ख़ैरा, मोमिन में चङो गुमान कयो। तव्हां उथंदव त बदगुमानी पैदा थी पवंदी त शायदि हिननि खे ॻाल्हि न थी वञे। तंहिंजे करे उथो त इजाज़त वठो। साईं हिकु करे अचां तक़ाज़ा थी आहे पाणी पी अचां, पाबंदी न आहे, इजाज़त वठो। अदब हिन में आहे, हीअ मच कचहरी न आहे, हीअ को सियासी जलसो न आहे, हीअ शादी जो प्रोग्राम न आहे, क़ुरान मजीद जी मजलिस आहे। हिन जा आदाब आहिनि।
दुआ कयो अल्लाह असांखे अदब नसीब फरमाए।